अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। एडमिनिस्ट्रेटर बीरपुर साकरो जी बेध्यानी ऐं मक़ामी इंतज़ामी जे कन लातार सबबि सफ़ाई अमलो ग़ाइब। यूसी दाबेची ऐं यूसी बंबोर जा हड़ई इलाइक़ा गंदगी जी वर चढ़ी विया। जॻह जॻह ते कचरनि जो ढेर ॼमी वियो। किनो पाणी रोडनि रस्तनि ते बीहण सबबि मच्छरनि जो अज़ाब वधी वियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं पिणु मुंहुं कढियो आहे। इलाइक़े वासी सख़्त ॿिटे अज़ाब हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि बल्दियाती निज़ाम ख़त्म थियण खां पोइ मुख़्तियारकार साकरो जी बेध्यानी जे करे यूसी दाबेची ऐं यूसी बंबोर जा हड़ई इलाइक़ा ग़रीबाद मार्केट, दाबेची सिटी, शेख अब्दुल सिंधी कॉलोनी, बिलाल नगर, मॉडल टाउन, नई आबादी, बलोच पाड़ो, मदीना कॉलोनी, जोखिया पाड़ो, नारेजा पाड़ो, मेमन पाड़ो समेत ॿियनि नंढनि वॾनि इलाइक़नि में गटरनि जो किनो पाणी काए पियो। शहरनि जे मुख्य चौराहनि ते किनो पाणी बीहण सबबि सॼो इलाइक़ो गंदगी जे वर चढ़ी वियो। जॻह जॻह ते गंदगी जा ढेर ॼमियल, जंहिं सबबि इलाइक़े में मच्छरनि जो अज़ाब वधी वियो। मलेरिया जहिड़ो मूज़ी मर्ज़ वरी तेज़ीअ सां जनम वठणु लॻो। सफ़ाई अमलो ग़ाइब। इन मौक़े ते हितां जे रवासियुनि मुराद नायो, अमीन फारूकी, जानेलम जोखियो, अब्दुल मालिक बलोच ऐं ॿियनि ॿुधायो त असांजी केतिरा ई भेरा एहतियात करण बावजूदु केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि असीं सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिननि DC ठट्टो ऐं सिंध हुकूमत खां घुर कंदे चयो त इलाइक़े में गंदगी जो आज़ार ख़त्म कराए रवासियुनि खे बीमारियुनि जहिड़े अज़ाब खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची।